कोटड़ी में एकता ईद जूं तैयारियूं आख़िरी मरहले में दाख़िल थी वयूं। असां सिंधु जा वारिस आहियूं जे सिर हेठि तक़रीब कोठाई वई। वधीक तफ़सील लतीफ़ शोरो जी इन रिपोर्ट में। सॼी सिंध जिया कोटड़ी में भी एकता ईद वेझो ईंदे ई तैयारियूं उरूज ते पहुची वयूं आहिनि। उन सिलसिले में कोटड़ी जे ब्राइट फाउंडेशन स्कूल में एकता जी शानदार तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें स्कूली शागिर्दनि मुख़्तलिफ़ टेबलोस पेश करे क़ौमी गीतनि ते रक़्स कयो। इन मौके ते स्कूली शागिर्दनि ऐं उस्तादनि जो चवणो हो त असांजे स्कूल में हर साल ही प्रोग्राम मल्हायो वेंदो आहे ऐं ज़बरदस्त तरीक़े सां मल्हायो वेंदो आहे ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। असल में कल्चर डे या सकाफ़त ॾियारे जी ख़ुशी मल्हाइण जो मक़सदु इहो हूंदो आहे त ॿारनि ताईं बसि इहा नॉलेज पहुचाई वञे त असांजी सिंध जी सकाफ़त छा आहे। त ईअं ई असांजे स्कूल ब्राइट सिंध पब्लिक हाई स्कूल में कोशिशि कई आहे त असां ॿारनि ताईं इहा ॼाण या नॉलेज पहुचायूं पंहिंजी स्पीच ऐं टेबलोस जे ज़रिए त असांजी सिंध जी सकाफ़त छा आहे ऐं असांजी सिंध जी सकाफ़त छा थी चवे। कल्चर डे लाइ कपिड़ा ठाहिराया ऐं असां कल्चर डे लाइ ॾाढी तकरीरूं कयूं ऐं टेबलोस तयारु कया आहिनि ऐं हे सिर्फ़ु सनेन जे स्कूल में ॿिया असां ॾिसी रिलियुनि जो टुक वेठा आहिनि, ॿार अजरकूं वेठा आहिनि, टोपियूं वेठा आहिनि। ईअं असां सेलिब्रेट कयो। मां गीत ॻायो सिंध ते, मुंहिंजे सिंध जा दुश्मन तो सां जहिड़ो आहे, हिकिड़ो इहो गीत, ॿियो राणी ले जो। मां तो उतर जो हाँ उतरादी तो सिवा कीअं जा फिरी। ब्राइट सिंध पब्लिक स्कूल कोटड़ी जे पारां हे असां KTNU जे सॾ खे वधाईंदे असां सिंधु जा वारिस आहियूं जे उनवान तहत सकाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहियूं, जंहिंमें मुख़्तलिफ़ शागिर्दनि इन उनवान ते तक़रीरूं ऐं टेबलोस पेश कया। ॿार तमामु ई घणा पुरजोश आहिनि जो KTN न्यूज़ वारनि जे जेको महिरबानी सां हीअ अॼु असांखे सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो मौक़ो मिलियो आहे। कैमरामैन सरमद गुल सां गॾु लतीफ़ शोरो, KTN न्यूज़ कोटड़ी।